मेल तालके कोट गुलाम मोहम्मद में बरसाती बोर्ड जे मुतासिरीन जी का भी बहार न थी सघी। बरसात जे वसकारे सबब मुतासिरीन जा अहंज वधी विया। शहर समेत नहो मेल तालके कोट गुलाम मोहम्मद जे बरसाती बोर्ड मुतासिरीन खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। मुतासिरीन जी तालके इंतज़ामिया तकनि जे चूंडियल नुमाइंदनि सिंध ऐं वफ़ाक़ी तरफ़ां का बि सार न लधी वई आहे, जॾहिं त नओं मेल शहर जे भरवारनि इलाइक़नि ॻोठ हाजी मीर अब्बास खान टालपुर, ॻोठ चौधरी सुल्तान में बरसाती पाणीअ में ॿुॾल केतिरनि ई ॻोठनि में बीठल 3 खां 4 फुट बरसाती पाणी जी नेकाल लाइ तालके ऐं ज़िले इंतज़ामिया जे चूंडियल नुमाइंदनि सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां के बि जोॻा उपाउ न वरिता विया आहिनि। बोर्ड जे पाणीअ में वधीक चाढ़ थियण करे शहरी ऐं ॻोठाणनि पोरियत मज़दूर सख़्त परेशानियुनि में मुब्तला थी विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।